जी नाज़रीन, मासूम प्रिया कुमारी दौलतपुर सफ़न के शागिर्द हबीबुल्लाह पल्ले की बाज़ियाबी लाइ दौलतपुर सफ़र में बक़ाया इंसान फोरम के सॾ ते दौलतपुर सफ़र में जे मेन शाही बाज़ार का एहतजाजी रैली कढे प्रेस क्लब अॻियां मुज़ाहरो कयो वियो। उन मौक़े ते नज़ीर ॾाहिरी, यूनिसुनर, नाज़िम लांगा ऐं ॿियनि मुज़ाहरे खे ख़िताब कंदे चयो त 2.5 साल अॻु मुहर्रम हराम जे आशूरा ते सबील प्यारी जे हिकु मासूम सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो, जंहिंजो हिन महिल ताईं को बि पतो न पियो आहे। हिननि वधीक चयो त प्रिया कुमारी जी माउ सख़्तु बीमार आहे, सॼो ख़ानदान हिन महिल ताईं परेशान आहे, पर हुक्मराननि जे मथे ते जू बि नथी चुरे। प्रिया कुमारी खां ज़मीन ॻी वई या आसमान खाई वियो। जॾहिं त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध जो शौर हर फोरम ते सरापा एहतजाज बणियल आहे, पर पुलिस न्याणी के बाज़ाब करण में नाकाम आहे। इन्हनि वधीक चयो त ॻोठ फैज़ मोहम्मद पल्ले जे 8वीं क्लास जो शागिर्द हबीबुल्लाह पल्ले केतिरनि ई महीननि खां गुम आहे, पर हिन महिल ताईं को बि पतो न पियो आहे। इन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सिंध जी ॼाई न्याणी मासूम प्रिया कुमारी खे फौरी तौर बाज़ाब करायो वञे ऐं शागिर्द हबीबुल्लाह पल्ले खे बाज़ाब कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सचल न्यूज़, कराची।